15 अगस्त ते तइलीमी इदारा न खोलिया विया त एहतजाज कंदासीं। स्कूल न खोलिया विया त सिविल सोसाइटी सां गॾिजी सिंध में भरपूर एहतजाज तारीख़ शुरू कई वेंदी। तइलीमी इदारनि खे खोले शागिर्दनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे। गस्टा जे मरकज़ी सदर मक़सूद मुयसर जो खैरपुर पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते साहिबनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त सिंध जे अंदरि तइलीम जी बहितरी जे लाइ 37,000 उस्तादनि जूं ख़ाली जायूं भरियूं वञनि। मक़सूद मुयसर वधीक चयो त सिंध में कोरोना वायरस जो जवाब ॼाणाए तइलीमी इदारनि खे बंदि कयो वियो आहे, जंहिंसां सिंध जी तइलीम खे तमामु घणो नुक़सानु रसियो आहे। सिंध जा सेकेंडरी उस्ताद मुतहद ऐं मुनज़म आहिनि, तइलीम जी बहितरी लाइ भरपूर नमूने किरदारु अदा कंदा। हिन चयो त तइलीम जी बहितरी लाइ गस्टा पारां सॼी सिंध में तइलीम जे वाधारे लाइ तइलीमी सेमिनार कराया वेंदा।